बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे मोरे जा सुहिणा माण्हू ॾिसो तहां मोरे वारनि जा अजीब अजीब कमाल आहिनि। हिकिड़ो टीवी चैनल बि खोले छॾियो। ही तहांजो पंहिंजो चैनल आहे, मोरे वारनि जो चैनल आहे। मोरा ई हर को आहे जेको मोरे में रहे थो, मोरे जे आस पास रहे थो। इवन जतोई साहबनि खे बि इस्लामाबाद में मोरा ई चवंदा आहिनि, जो मोरे जा आहिनि। दोस्तो साथियो, भेणू ऐं बुजुर्गो, मां इहो अर्ज़ कंदो हलां त अॼु जेका शख्सियत असां वटि मौजूद आहे, रेस गुलाम रसूल खान, आकिब खान जतोई साहब, असांजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त ज़िले हुकूमत तरफ़ां पाण असांखे हिन शो खे ऑर्गेनाइज़ करण में असांजी भरपूर ताउन कयो, साथ ॾिनो ऐं माली इमदाद कई। मां उन्हनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। साण साण मां इहो चवंदो हलां त गुलाम रसूल खान जो नालो मूंखे हिस्ट्री में ॿियो गुलाम रसूल खान बि यादि थो अचे, संदन ॾाॾो गुलाम रसूल खान जॾहिं चेयरमैन हो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो ऐं असां स्कूल जा शागिर्द हुआसीं, त उन शख्स सॼे नवाबशाह ज़िले में तंहिं ज़माने में डिस्ट्रिक्ट काउंसिल हाई स्कूल्स क़ाइमु कया सभिनी तहलकनि में, त सिंध जा माण्हू, हिन ख़िते जा माण्हू तइलीम हासिल करे सघनि। सो अॼोके ॾींहं ते गुलाम रसूल खान खे असां ख़राज तहसीन पेश था कयूं। इन्हनि ॿिन्ही